अवांखे आगाह कंदालू अहम ख़बर है। ठुल भरसा ॻोठ मोहम्मद रमज़ान बुरड़ो में ब मासूम भाइर शाख में बुॾी फौत थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है। अवां सां शेयर कंदालू। फौतुनि में मुदसिर ऐं मुबशर बुरड़ो शामिल आहिनि। ॿिन्ही मासूम भाइरनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अहम ख़बर है। अवां सां शेयर कंदालू। ठुल मां ॻोठ मोहम्मद रमज़ान बुरड़ो में ब मासूम भाइर शाख में बुॾी फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ठुल मां सौदागर बुरड़ो खां। जी सौदागर अपडेट कजो। जी ॿुधाईंदो न ठुल भरसा ॻोठ मोहम्मद रमज़ान में ॿ मासूम पंहिंजे शाख में बुॾी फौत थी आहे। जॾहिं त प्राइमरी उस्ताद अब्दुल वहाब जा ॿ मासूम पुट 3 वरनि जो मुदसर ऐं 4 वरनि जो मुबशर घर ॿाहिरि रांदि खेॾी रहिया त ओचितो मूंसां अलावा शाख में किरी बुॾी फौत थी आहे। जॾहिं त ॿिन्ही मासूम जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।